वाक़ई अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे कंदकोट मां सिंध दरिया में ॿेड़ी ऊंधी थियण सबबि 8 ॼणा बुॾी पिया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर आहे मां शेयर कयूं पिया। 3 ॼणनि जा लाश कढे विया आहिनि। औरत पठाणी ख़ातून ऐं 1.5 साल जी 2 ॿारनि जा लाश कढे विया आहिनि। 3 ॼणा बेहोश आहिनि जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं कंदकोट मां अहमद अली मुगल खां। जी अहमद, अपडेट कजो। जी कंदकोट वेझो घोड़ागढ़ के कच्चे वारे इलाइक़े ॻोठ चनेसर सब्ज़ोई वासी ॻोठाणनि जी ॿेड़ी सिंधु दरिया में ऊंधी थियण सबबि 8 ॼणा बुॾी विया, जॾहिं त उते मौजूदु ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण त 3 लाश कढिया, जिन मां 1.5 साल जी 2 नींगरूं नज़ीरा ऐं आफ़िया ऐं हिकु औरत पठाणी खां सब्ज़ोई जा लाश कढिया विया, जॾहिं त सिंधु दरिया मां ॻोठाणनि पारां वधीक 3 ॼणनि खे बेहोशी हालत में कढियो वियो। ॻोठाणनि पारां पंहिंजी मदद पाण त पंहिंजी ॻोल्हा जारी। ज़िले इंतज़ामिया खां टोबा मुहैया करण जी पिणु अपील कई वई आहे। ॿेड़ी ऊंधी थियण सबबि 8 ॼणा बुॾी विया, जिन मां 3 जा लाश ऐं 3 ॼणनि खे बेहोशी हालत में कढियो वियो ऐं 2 जी ॻोल्हा जारी आहे। ॿुधायो पियो वञे त सिंधु दरिया में पाणी चाढ़ बाद ॻोठाणा अॻे तरफ़ आया हुआ ऐं पाणी जी लाद बाद ॻोठाणा पंहिंजे अजण तरफ़ वञी रहिया हुआ त गहरे पाणी ऐं तहल निकिरण सबबि ॿेड़ी ऊंधी थी। जी महिरबानी मुंहिंजी अपडेट करण लाइ।